सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि यूनिवर्सिटी इंतजामिया पारां फिजिकल इम्तिहान वठण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त सहूलतूं न हुजण सबबि सही नमूने सां क्लासिस न वठी सघिया आहियूं, तंहिं करे पेपर्स बि ऑनलाइन वरिता वञनि। सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि जो चवणु आहे त क्लासिस ऑनलाइन वरिता विया पर इम्तिहान वरी फिजिकल वरिता पिया वञनि। यूनिवर्सिटी इंतजामिया जो अहिड़ो फ़ैसिलो क़बूल न आहे। फिजिकल एग्ज़ाम तो बिल्कुल न थियण खपनि, छो जो उन्हनि ऑनलाइन क्लास हलायनि त पेपर भी ऑनलाइन वठनि त सही आहे। छो जो काफ़ी स्टूडेंट अहिड़ा जिन क्लास अटेंड में न कया आहिनि, त उन्हनि नेटवर्क जो मसलो, असां थर जी साइड रहूं था त असां वटि काफ़ी नेटवर्क जो मसलो, असां कुछ क्लासिस अटेंड ही न कया आहिनि, त हाणे हिते अची फिजिकल एग्ज़ाम ॾियण में लाज़मी आहे त कुछ डिफ़िकल्टीज़ थींदियूं। असां जेके ऑनलाइन स्टडी कई आहे उन लिहाज़ जे उन त ॾिसो वञे त असांजा पेपर ऑनलाइन वठे वञनि, छो त क्लासिस ज़ूम ते ऐं पेपर वरी रूम में, इहो न आहे न। अगरि फिज़िकल स्टडी जेको लेक्चर थींदो आहे उन में ऐं ऑनलाइन लेक्चर में वॾो फ़र्क़ु आहे, वॾो चेंज आहे। पूरो साल असां सेमेस्टर ऑनलाइन पढ़िया आहिनि वेठे, त ॾाढो डिफरेंस आहे ऑनलाइन स्टडी में ऐं फिज़िकल स्टडी में। असां वटि तव्हांखे ख़बर न उहो जदीद टेक्नोलॉजीज़ आहिनि, न उहा सहूलियत मुहैया आहे, न ई वरी देहात जे इलाइक़े में सिग्नल आहिनि, त इहा तव्हां एक्सपेक्ट कीअं था करे सघो त असां उहा कंप्लीटली उहा एजुकेशन असांखे घरनि में मिली हूंदी। त इन करे उन हिसाब जी प्रिपरेशन न आहे जो असां फिज़िकल वरी एग्ज़ाम बि ॾेई सघूं। त ऑनलाइन स्टडीज़ जेके कईसीं उन हिसाब सां ऑनलाइन ई माइंड ॿारनि जो सेट लॻो पियो त हू ऑनलाइन एग्ज़ाम पिया ॾींदा। मुतालबो इहो ई आहे त ऑनलाइन असांखां एग्ज़ाम वठनि जेको माइंड सेट ॿारनि जो लॻो पियो हो, ऐं वरी जेकी हाणे न्यू बैचिस ईंदियूं उन्हनि जी वरी फिज़िकल क्लासिस स्टार्ट कनि ऐं फिज़िकल एग्ज़ाम वठनि। शागिर्दनि मुतालबो कंदे चयो आहे इंतज़ामिया पंहिंजे कयल फ़ैसिले ते नज़रसानी करे त जीअं शागिर्दनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म थी सघे।